का सेड़ इंसान विजी वेरम करे पिया कारण पाण मोहब्बत के मेरान सिकी सब पंथियो सिंधी टोपी वारा सरकार सिंधी तुझो खैर हुजे सिंधी टोपी वारा सरकार सुन तुझो खैर किरदार जी गाल कजे त हर माण्हू पंहिंजो पंहिंजो किरदार पंहिंजे वसहार निभाईंदो आहे अहिड़ा ई किरदार असां वटि मौजूद आहिनि जीअं पहिरियों लफ़्ज़ साईं सरवण वेठो आहे साईं फयाज़ त उहो बि पंहिंजे उस्ताद जे मसइले खे हल करण जी दिलो जान सां कोशिश कंदो रहंदो अहिड़ी तरह असांजो असांजो सॼो कोऑर्डिनेटर साईं मोहतरम नूरुद्दीन पवन साहब उस्तादनि जा मसइला हुजनि तोड़े इदारनि जा मसइला हुजनि कराची जे रोडनि ते वेड़ो पए तोड़े खैरपुर जे ट्रेजरी ऑफिस ते धड़ो हणो हुजे साईं अॻ भरो रहियो आहे सदाई उस्तादनि जी जदोजहद इदारनि जे जदोजहद में अॻ भरो रहियो आहे साईं खे चढ़ंदे मुबारकबाद पेश कंदे साईं जी वॾी महिरबानी अॻिते था हलो साईं तोखे केर विसारे साईं तोखे विसारणो ओखो हूंदो तोखे केर विसारे साईं तोखे विसारणो ओखो हूंदो पाण सां पाण धोखो हूंदो जेसी मौत न मारे साईं तोखे